अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। अॼुकल्ह समाजी किताबनि खे पढ़णु ॻोल्हणु ऐं ख़रीद करणु मुश्किल थी वियो आहे इंटरनेट जे रुझान खां बाद। पर तव्हां इंटरनेट तां ई किताब ऑनलाइन ख़रीद करे सघो था। दोस्तो, हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं तव्हां सिंधी किताब ऑनलाइन कीअं ख़रीद करे सघो था। वीडियो शुरू करण खां पहिरियां चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। सभ खां पहिरियां गूगल सर्च ते अचो। हिते टाइप करियो indusbook.pk। स्क्रीन ते तव्हां स्पेलिंग ॾिसी सघो था। पहिरें नंबर ते तव्हांखे इंडस बुक जे नाले सां वेबसाइट नज़र ईंदी, इन खे क्लिक करियो। वेबसाइट जो लुक कुझु अहिड़ो आहे। हिते लिखियलु आहे कैश ऑन डिलीवरी शिपिंग ऑल ओवर पाकिस्तान। पूरे पाकिस्तान में तव्हां किताब घुराए सघो था। कैश ऑन डिलीवरी आहे, मतिलबु जॾहिं तव्हां वटि पार्सल पुॼंदो पेमेंट तॾहिं करे सघो था। हिते किताबनि जूं क़ीमतूं मुख़्तलिफ़ आहिनि। हिन वेबसाइट जी बहितरीनु ॻाल्हि हीअ आहे त हिते किताब कैटेगरी में रखियल आहिनि, मतिलबु कहाणियुनि वारा, तारीख़ वारा, बायोग्राफी ऐं मुख़्तलिफ़ कैटेगरियूं तव्हांखे मिली वेंदियूं। एग्रीकल्चर कैटेगरी बि आहे जिते ज़राइत जे हवाले सां बहितरीनु किताब रखियल आहिनि। जेकॾहिं तव्हां किताब ख़रीद नथा करणु चाहियो त ऑनलाइन पढ़ी बि सघो था ऐं सिंधी किताब डाउनलोड बि करे सघो था। इन लाइ तव्हां प्ले स्टोर में अचो। प्ले स्टोर में सिंध सलामत किताब घर एप्लीकेशन तलाश करियो। हिन एप्लीकेशन मां तव्हां सिंधी किताब ऑनलाइन पढ़ी बि सघो था ऐं डाउनलोड बि करे सघो था। इन खां अलावा प्ले स्टोर में ई सर्च करियो अल्ताफ़ शेख। हिन एप्लीकेशन में तव्हां अल्ताफ़ शेख जा बहितरीनु सफ़रनामा पढ़ी सघो था। दोस्तो, मूंखां व्हाट्सएप ते अक्सर माण्हू पुछंदा रहंदा आहिनि त सिंधी किताब ऑनलाइन किथे मिलंदा। इन लाइ ही वीडियो ठाही आहे। उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी दिलचस्प वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।